सखर में रेलवे मुलाज़िमनि पघारूं न मिलण ख़िलाफ़ रेलवे स्टेशन खां रैली कढी डीएसपी रेलवे ऑफिस ॿाहिरां बैनर ऐं प्ले कार्ड खणी सिम्पार्स यूनियन जे मरकज़ी चीफ ऑर्गेनाइज़र अब्दुल ख़ालिक महर, डिवीज़नल सदर चौधरी मोहम्मद रफ़ीक, जनरल सेक्रेटरी मोहम्मद तालिब रतन, सदर गार्ड एसोसिएशन ख़ालिद फारूकी, दाना घुमरो ऐं ॿियनि जी अॻवानीअ में मड़नी शोबनि जे मुलाज़िमनि धरणो हणी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। नारेबाज़ी कंदड़ मुज़ाहिरीन जो चवणु हो त गुज़िरियल अरसे खां मुलाज़िमनि खे रेलवे एक्ट तहत वक़्त सिर पघारूं नथियूं ॾिनियूं वञनि, जंहिं करे मुलाज़िमनि जे घरनि में फाका कशी वारी सूरत-हाल पैदा थी वञे थी। माशी घोटाले सबबि रेलगाॾियूं हलाईंदड़ ड्राइवर ऐं ॿिया ज़हनी अज़ियत में मुब्तला थी नफ़्सियाती मरीज़ बणिजी था वञनि। ड्राइवरनि जी अहिड़ी कैफ़ियत जे नतीजे में ख़दशो हूंदो आहे त किथे को हादसो पेश न अचे। तंहिं करे असां रेलवे अख़्तियारनि खां मुतालबो था करियूं त समूरनि शोबनि जे मुलाज़िमनि खे मुक़रर शेड्यूल मूजिबि वक़्त सिर पघारुनि जी अदायगी कई वञे। उन मौक़े ते डीएस रेलवे ऑफिस ॿाहिरां धरणो हणी वेठल मुज़ाहिरीन सां डीपीओ शौकत अली मंगी ॻाल्हियूं करे पघारुनि जी वक़्त सिर अदायगी जो यकीन ॾियारे लॻल एहतिजाजी धरणो ख़तमु कराए छॾियो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची